वज़ीर आज़म बोर्ड मुतासिर इलाक़नि जा अगस्त ऐं सेप्टेम्बर जा बिल माफ़ करण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सोबतपुर जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोर्ड मुतासिरनि जा अगस्त ऐं सेप्टेम्बर जा बिल बि माफ़ कया विया आहिनि। 300 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खे 35 अरब रुपयनि जो रिलीफ ॾिनो वियो। रोडनि जी बहालीअ जो कम तेज़ीअ सां हलंदड़ आहे। पूरी कोशिश आहे त बोर्ड मुतासिरनि ताईं इमदाद पहुचे। बोर्ड जी तबाहकारियुनि सबबि हर पाकिस्तानी जी अखाली आहे। समूरी क़ौम हिक थी बोर्ड जी तबाहकारियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हिन वक़्त ताईं बोर्ड मुतासिरनि में 24 अरब रुपया विरहाया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बलोचिस्तान जे बोर्ड मुतासिर ज़िले सोबतपुर जो दौरो। वज़ीर आज़म खे मुतासिरनि जी मदद ऐं बोर्ड जी तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त बोर्ड सबबि सोबतपुर में 1,90,000 घराड़ा मुतासिर थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमदादी कमनि खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त बोर्ड मुतासिर इलाक़नि में वबाई बीमारियूं पकिड़िजी रहियूं आहिनि। पखिड़िजंदड़ वबाई बीमारियुनि खे कंट्रोल करणु ज़रूरी आहे। इमदादी कमनि में रुकावट न अचणु घुर्जे। बोर्ड सटियल इलाक़नि मां पाणी जल्द नेकाल कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में अॼु बि मींहं जो इम्कान। मीरखास, ठट्टे, मिठी, उमरकोट, बदीन ऐं थरपारकर में मींहं जो इम्कान। पंजाब जे इलाक़नि झंग, फैसलाबाद ऐं टोबा टेक्सिंग में बि तेज़ हवाउनि सां गॾु बरसात थी सघे थी। मौसमियाती माहिरनि मानसेरा, एबटाबाद, कोहिस्तान, सवात, चित्राल, दीर, मर्दान, पिशावर, कोहाट, कुर्रम ऐं पिशावर में बि मींहं जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। बिजलीअ जे क़ीमतुनि में घटिताईअ जो अमली कम अॼु खां शुरू थी रहियो आहे। बिजली जी क़ीमतुनि जूं मुक़ररियूं शफ़ाफ़ तरीक़े सां कयूं वेंदियूं। तवानाईअ वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो त मुल्क में बिजलीअ जा कारखाना असांजी मुल्की वसीलनि ते लॻाया वेंदा। शमसी तवानाई जी पहिरें मंसूबे ते सरमाएदारनि खे दावत ॾिनी आहे। शमसी तवानाई ज़रिए 60% सस्ती बिजली ठाहे सघिजे थी। शमसी तवानाई ज़रिए माहौलियाती गदलाड़ में घटिताई ईंदी। इमरान खान मुल्क में पखिड़णु चाहे थो। इमरान खान मज़हब खे सियासत लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हू इदारनि जो एहतराम कनि था। इमरान खान खे न रोकियो वियो त अवाम जो सख़्तु रद्द अमल अची सघे थो। इमरान खान इदारनि खे ललकारे रहियो आहे पर इदारा नोटिस न पिया वठनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सऊदी अरब जे सफ़ीर जी मुलाक़ात। नवाफ सईद ए अल मुल्की पारां बोर्ड सबबि जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर सऊद सफ़ीर खे सिंध में तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त रिलीफ जो कमु हिन वक़्त बि हलंदड़ आहे। सऊदी अरब हिन ॾुखिये वक़्त में सिंध जे अवाम सां गॾु आहे। सऊदी सफ़ीर नवाफ मुल्की वॾे वज़ीर सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू सिंध में बोर्ड मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदा। हू 60 टन रिलीफ सामान जा 2 जहाज़ मोकिले रहिया आहिनि। इमरान खान इक़्तिदार मां निकिरण बाद वाइड़ाप जो शिकार आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त इमरान खान मुल्क ऐं इदारनि खे गैर मुस्तहकम करणु चाहे थो। PTI अॻवान बोर्ड मुतासिरनि लाइ ईंदड़ इमदाद बाबति प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि ऐं ॿाहिरां इमदाद ॾींदड़नि खे गुमराह करे रहिया आहिनि। अॼु जेका महांगाई आहे उहा इमरान खान जी ग़लतियुनि सबबि आहे। हाणे इमरान खान जा रुगो 2 ठिकाणा पागलखानो या अडियाला जेल आहे। मुल्क में कोरोना सबबि वधीक 3 ॼणा हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH मुल्क में 24 कलाकनि दौरान वधीक 118 नवां केस ज़ाहिर थियण जी अॻकथी करे छॾी। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.7
ॿुड़ी सैकड़ो रही। इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 82 मरीज़नि जी हालत गणितीअ जोगी आहे। सखर में मुड़िस ज़ाल खे कुही क़त्ल करे छॾियो। न्यू पिंड वारे इलाक़े में जवाबदार नसीम शेख पंहिंजी घरवारी साइमा खे तेज़ धार जे औज़ार सां कुही छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। बर्तानिया जी राणी एलिज़ाबेथ जो ताबूत अॼु बकिंघम पैलेस मां वेस्ट मिनिस्टर हॉल मुंतक़िल कयो वेंदो। राणीअ जे ताबूत जो दीदार शाम 5 वॻे ताईं करे सघिजे थो। माण्हू हिन वक़्त खां ई कतारूं लॻाइण शुरू करे छॾियूं। ताबूत खे 4 ॾींहनि ताईं वेस्ट मिनिस्टर हॉल में रखियो वेंदो। आज़रबाईजान ऐं आर्मेनिया जी फ़ौजनि विच में हिकु भेरो ॿीहर चकरियो। गुज़िरियल राति थियल वेढ़ दौरान आर्मेनिया जा 49 फ़ौजी मारिजी विया। आर्मेनिया जे वज़ीर आज़म तस्दीक़ करे छॾी। ॿिए तरफ़ यूक्रेनी फ़ौज रूस जे कंट्रोल हेठि आयल वधीक इलाइक़ा तां कब्ज़ो छॾाए वरितो आहे। सदर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूसी फ़ौज जे कब्ज़े मां 6000 चौरस किलोमीटर जो इलाइक़ो आज़ादु करायो वियो आहे। ऐं अमेरिका रूस खां पोइ चीन ते पाबंदियूं लागू करण ते गौर शुरू करे छॾियो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि पाबंदियुनि जो मक़सदु चीन खे ताइवान ते हमले खां रोकणु आहे। अमेरिका खे चीन ते पाबंदियुनि लाइ यूरोपीय यूनियन जी हिमायत घुर्जे। कंप्यूटर चिप ऐं हसास टेक्नोलॉजी में चीन सां वापार महदूद करण ते गौर। अमेरिकी एहलकार जो चवणु आहे त चीन ते इम्कानी पाबंदियूं रूस खां वधीक ॾुखियूं हूंदियूं।